नाज़िन कंदकोट में फायरिंग जे ॿिनि धारदार वाक़िअनि में हिकु ॼणो मारिजी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मक़तूल जे वारसनि इंडस हाईवे ते लाश रखी धरणो हंयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीराणी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही कंदकोट में हथियारबंदनि जी फायरिंग जा 2 धारदार वाक़िया जेके आहिनि उहे पेश आया आहिनि, जंहिंमें हिकु ॼणो क़तल ऐं 2 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। कंदकोट जे सी सेक्शन थाणे जी हद रसालदार रोड वटि जेको हिकु आम तरीन इलाइक़ो आहे, ॾींहुं ॾिठे जो जेको आहे उते कपिड़े जी दुकान ते हथियारबंदनि जेको आहे उहो फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें जेको आहे त कपिड़े जे दुकान जो जेको मालिक आहे गुल खान पठान, उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखां पोइ जेके आहिनि हथियारबंद उतां ई उन इलाइक़े मां फरार थी करे कंदकोट बाईपास वटि गोला मोड़ जेको हिकु आम तरीन चौक आहे, उते जेको आहे त पठान बिरादरी जो जेको आहे हिकिड़ो होटल हुयो, उन होटल ते उन्हनि हथियारबंदनि जेको आहे उहा फायरिंग बि शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में जेको आहे त उते होटल जो जेको मालिक हुयो मोहम्मद ईसा पठान, उहो मौक़े ते क़तल थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ॿियो जेको आहे मिठा खान पठान जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो। ऐं इन फायरिंग में जेको आहे त हिकु ॼणो क़तल ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे त हथियारबंद जेके आहिनि उहे आसानी सां जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े इतलाह ते जेको आहे त हद जी पुलिस पहुची करे ज़ख़्मियुनि खे उन सां गॾोगॾु जेको मारिजी वियो उनजो लाश खणाए करे कंदकोट जी सिविल अस्पताल आंदो, जितां जेके 2 ॼणा जेके ज़ख़्मी आहे उन्हनि जी हालत ॻणती जोगी हुजण जे करे उन्हनि खे लाड़काणे ऐं सखर अस्पताल जेको आहे उन्हनि खे तिबी इमदाद खां पोइ जेको आहे उन्हनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं अहिड़े वाक़े खां पोइ पठान बिरादरी जा केतिरा ई जेके माण्हू आहिनि ऐं शहरी आहिनि उहे सिविल अस्पताल कंदकोट पहुची विया। उन खां पोइ जेको आहे उते ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। ऐं लाश वारसनि जेको आहे त हिन वक़्तु उहो लाश खणाए करे कंदकोट जे बाईपास गोला मोड़ वटि इंडस हाईवे ते रखी करे धरणो हंयो आहे। उनमें पठान बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे बि उन धरणे में शामिल आहिनि। ऐं धरणे दौरान जेको आहे त ट्रैफिक जेकी आहे उहा मुअतल थी वई आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि उहे बीहजी वियूं आहिनि। गाॾियुनि जी वॾियूं कतारूं जेके आहिनि उते लॻी वियूं आहिनि। निटण उस में जेके आहिनि धरणे वारे हंधि जेके आहिनि उहे मुज़ाहिरीन मौजूदु आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे उते पहुची वई आहे, जिते DSP सिटी ऐं 15 मददगार इंचार्ज उन सां गॾोगॾु ॿिया पुलिस जा जेके ऑफिसर आहिनि उहे उते पहुची करे मुज़ाहिरीन सां उन्हनि ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि, पर उहे अञा ताईं जेको आहे त ॻाल्हियूं कामयाबु न थियूं आहिनि। जेको धरणो अञा ताईं जेको आहे उते लॻल आहे। ऐं हिन वक़्तु जेके हाणे इतला मिलनि पिया त SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख जेको आहे धरणे वारे हंधि पहुतो आहे ऐं उते मुज़ाहिरीन सां जेके ॻाल्हियूं आहिनि उहे धरणे ख़तमु कराइण जे लाइ जेको आहे उहे जारी आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं उहो धरणो ख़तमु न आहे थियो। ऐं उते जेको आहे त मुज़ाहिरीन जो इहो ई चवणु आहे त असांजे माण्हुनि खे जेको आहे त सरेआम कारोबार करे रहिया हुआ ऐं उन्हनि खे सरेआम हथियारबंद अचनि था ऐं ॾींहुं ॾिठे जो बाआसानी सां फायरिंग करे उहे फरार थी था वञनि। ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ हिन वक़्तु ताईं बि पुलिस का कार्रवाई न कई आहे। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौर ते इन वाक़े जो केस दाख़िल करे जेके मुलविस जवाबदार आहिनि उहे फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे इन सिलसिले में जॾहिं असांजी हितां जी हद जी पुलिस सां ॻाल्हि थी त पुलिस जो चवणु आहे त हीअ जेके पठान बिरादरी आहिनि इहे कोटिया जे हिकु इलाइक़े जा रहवासी आहिनि। ऐं उन तकरार जे नतीजे में हिन वक़्तु जेको आहे त उहे हथियारबंद हुया, उहे कोटिया खां अची करे हिते फायरिंग शुरू करे ॾिनी। ऐं फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ऐं हिन वाक़े जी वधीक जांच करे केस दाख़िल कयो वेंदो ऐं केस दाख़िल खां पोइ जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार जेको आहे उहो कयो वेंदो। ऐं हिन वक़्तु SSP अमजद अहमद शेख धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे पियो ऐं उन्हनि खे ख़ातिरी कराए पियो त तव्हांजो केस दाख़िल करे फौरी तौर ते जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वेंदा। जी ठीकु आहे, ग़ुलाम रसूल, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।